इकबाल साहब बच्चा को तो वञो पिया मुंहिंजी अखि में चूअल जो वार कई तो कुछ भी कोन तू जे न बच्चा को दिमाग पजो अनि हमरा मारायो विधो ऐं तो सजावल खे गिरफ़्तार न कयो। एसपी साहब खे अलाए कंहिं हक़ीक़त खां आगाह कयो आहे, चवे थो त इहो धोखो आहे ऐं जेका एनसीअ सां दाख़िल कई आहे न उहा बि चए थो त सही न आहे। एसपी साहब के सबूत जे लाइ छा मूंखे मरणो पवंदो? इकबाल साहब मुंहिंजो माण्हू गो आहे, मूंखे गोली लगी आहे, इन खां वधीक सबूत कहिड़ो खपे एसपी साहब खे? नवाब खान जेको खून थियो हो न उनजी इतला असांखे बाद में मिली हुई ऐं उन खां पहिरियां ई एसपी साहब ॾे कॉल वई हुई ऐं उन कॉल करण वारे ऐं एसपी साहब खे धोखे करण वारी ॻाल्हि सां आगाह करे छॾियो। किथे एसपी साहब खे कॉल करण वारो शेर अली त न आहे? शेर अली आहे, शेर अली। ऐं उन राति उहो उते मौजूदु हुयो ऐं तव्हांखे उन पंहिंजे अखियुनि सां खून कंदे ॾिठो हुयो। उहे मूं मथां बि गोली शेर अली? गोली तव्हांजे मथां कंहिं टे माण्हू हलाई आहे, उनजी जांच कयो। छा तूं शेर अली सां मिली चुको आहे? सिजावल जे ख़िलाफ़ मां शेर अली जा तमामु घणा कन भरे चुको आहियां ऐं हाणे ॾिसणो आहे त शेर अली सिजावल जे ख़िलाफ़ कहिड़ो कदम थो खणे। जेकॾहिं तूं इन्हनि खे गिरफ़्तार नथो करे सघे उन्हनि ॿिन्ही खे पाण में बेड़ाए इन में ई असांजी भलाई आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।